निकाहनामे ते सही कर, न त तुंहिंजी ज़िंदगी जो आख़िरी ॾींहुं आहे। मतां मुजन साईं जी ॻाल्हि खे धमकी समझी असां त तुंहिंजी कबर बि खुटा छॾी आहे। जल्दी कर, सही कर। मुझे न खुदा जे वास्ते तुझो जहिड़ो त मर्दनि सां आहे न, मूंखे छो क़ैद कयो अथई? मूंखे वञण ॾे। न मीरा, या त मां तोसां निकाह कंदुसि या तोखे मारींदुसि, ज़िंदा कोन छॾींदुसि। जल्दी निकाहनामे सही कर। जेकर सही नथी करी न त पोइ हर कलमो भला मूंखे सोचण जे लाइ हिकिड़े ॾींहं जी मोहलत त ॾे न। हिकु ॾींहुं छा, हिकु कलाक जी मोहलत कोन ॾींदुसि। सही करी अथई या चवां लाउती खे हाणे गोली? त पोइ हलाए गोली। मौत क़बूल आहे मूंखे मुझन, पर तूं न। मुजन साईं हुकुम कर त कयां इते ई पूरो। न लाउती न, तकड़ न। मां तोखे शाम ताईं मोहलत ॾियां थो, मूंखे जवाब हा में खपे। अच। बाबल साईं, इहा ख़बर पक्की आ, मीरा मुजन वटा। हाशिम, ख़बर केतिरी पक्की आ? सरदार साईं, असां खे पक्का सबूत मिलिया आहिनि त मुजन जी हवेली में का औरत क़ैद आहे। उहा औरत केरु आहे, उहा तस्दीक अवां सां कबूतर कई। पोइ अवां छा सोचियो आहे? बाबल साईं, असांजो ख्याल आ त पुलिस जी मदद सां मुजन जी हवेलीअ ते छापो हणऊं। हाशिम, तो ज़बरदस्त ॻाल्हि कई आहे। मां हाणे जो हाणे राणा साहब सां थो ॻाल्हायां। हेलो राणा साहब। खुदा हाफिज राणा साहब। हेलो जी सर। ते वटि पाणी पी।
गुलजार अरे तू तो मुझे जेल जो दोस्त हुए जेल जो दोस्त तो मूंसां मरण जीअण जा वाइदा कया हाणे वरी तूं बंगुल सां गॾिजी मूंसां दगा कई आहे मूंसां मुड़स न आहे गुलजार मुड़स आहे कोन तूं को वॾो भाड़ियो आहीं हाजी शरीफ मां अॼु बि तुंहिंजो यार आहियां तूं चवण छा थो चाहीं मूंखे खोले ॿुधाए अरे तूं बंगुल सां मिली मुंहिंजी ज़मीन गिड़काई आहे हिक ई धक में मूंखे ख़त्म करे छॾियो अथई न हाजी शरीफ न तोखे ग़लत फहमी थी आहे तोखे ख़बर आहे न त मां ॿेले जो बादशाह आहियां मां छा कंदुसि इन्हनि ज़मीन You can see the writing on the pavement. Young kids, they're growing up in basements. Online, a whole new generation. I'ma make mine, so you better go take it. Always, they need a new replacement. Decentralized. न हाजी शरीफ न बंगुल मूंखे हिकु रुपयो बि नाहे ॾिनो हुन मूंखे रुगो हथियार ऐं बारूद ॾिना हा ऐं कुझु माण्हू ॾिना हा बसि मां त तोसां यारी निभाई हुई तूं सम्झी छो कोन थो छा न ये जो मतलब त या सजी चालाकी ने पंगुल जी आहे मां ने पंगुल खे वो फट न मारिया न त मुंहिंजो नालो बि मटाए छॾिजे दोस्त ही गुलजार अॼु बि तोसां गॾु आहे तूं को बि फिक्र न कर अच त हली ओताक ते कचहरी कयूं काफ़ी लगे तो छोकरी है कौन मञंदी उन जो बंदोबस्त करणो पवंदो मुजन साईं जेकॾहिं छोकिरी खे न छॾे ॾिनव छोकिरी सभु कुझु हाशिमारनि खे ॿुधाईंदव ऐं पोइ हाशिमारा तव्हांखे ज़िंदह कोन छॾींदा त पोइ छा कयूं मुंहिंजो ख़्यालु आहे त मीरा खे मारे दरिया में छुड़े छॾियूं कंहिंखे ख़बर ई कोन पवंदी त मीरा खे कंहिं मारियो जेकॾहिं मीरा शादी करण ते राज़ी थी वञे थी त पोइ ठीकु आहे बस ॿी सूरत में ईअं कंदासीं मीरा खे मारे दरिया में उछलाईंदासीं खबरदार मुझे जेकॾहिं का बि चालाकी कई थई त अॼु तुंहिंजे लाश खे ॻोठ जा कुत्ता ऐं काम खाईंदा हीर मुजन मुंहिंजो नालो थी सूबेदार सुठियो ऐं आहियां ॾाढो ॾुखियो तूं ऐं तुंहिंजा साथी हींअर पुलिस जी हिरासत में आहियो ही कहिड़ी बदतमीज़ी आहे मां को चोर लोफर न आहियां तूं मूं ते हथियार सिधा कया आहिनि बस कर मेजालो न कढी छॾिया मां चवां थो अॻियां थी हल तुंहिंजो भलो इन में आहे उहो कमरो हली ॾेखार जिथे मीरा खे क़ैद कयो अथई सूबेदार केरु आहे मीरा वीर मुजन मां चवां थो इज़त सां अॻियां थी हल हल मुजन भलो इन में नहीं हल मूंसां गॾु ऐं मीरा ॿुधाए हल सामरी त मीरा किथे आहे मूं त आगे अॻु में चयो त मीरा जी मूंखे का ख़बर न आहे मीरा हिते ई हुई तो मीरा खे हितां कढी का ॿिए हंधि रखियो आहे न सूबेदार मीरा मूं वटि न आहे तव्हां कंहिंखे ग़लति ख़बर ॾिनी आहे बेइज़त सां ॿुधाई थो या मां तव्हांखे छा ॿुधायां तव्हांखे चवां पियो त मीरा मूं वटि न आहे तव्हांखे यकीन छो नथो अचे ठीकु आहे हलूं था थाणे ते पोइ तुंहिंजी ख़बर पवंदी मुंहिंजो इतला सही हुयो या ग़लति सूबेदार साहब मां इज़त वारो माण्हू आहियां हाणे त न हलंदुसि जॾहिं मूं को ॾोह ई न आहे कयो त पोइ थाणे छो हलां ख़बर आहे मूंखे तूं केतिरो मोतबर माण्हू आहीं पर न्याणियूं अगवा थो करी ऐं मोतबर थो सॾाई हाशिम दिलावर
तव्हां हिते ॻोल्हा पोला कयो ऐं मां हिनखे सरकारी महिमान खाने में वठी थो वञां। ठीकु आहे सूबेदार, तूं हिनखे थाणे ते वठी हल, पोयां असां बचूं था। ठीकु आहे, हलो पीर मुंहिंजो। दिलावर, दिलावर, रस बंगलो खाना हाजी शरीफ ॾाढो काड़ुलो चई त बंगुल खान मुंहिंजो दोस्त बंदी करे मूंसां धोखो कयो आहे ऐं मुंहिंजे हड़ जी हड़ ज़मीन पैसा ॾोकर मिल्कियत सभु जो सभु हलायो आहे ऐं उनखे न छॾींदुसि। मां इन करे हाजी शरीफ खे सुञाणा थो जेको मुड़ुसु माण्हू आहे, उन सां मूं को बि धोखो नाहे कयो। उनखे पंहिंजी ज़मीन जा मूं पूरा पूरा पैसा ॾिना आहिनि। कमदार नबो, हाजी शरीफ हाणे सुञो थियो आहे, इन्हे करे छितो थियो आहे, तॾहिं पंहिंजे मालिक खे बि नथो सुञाणे। साजिद खान, तूं अञा नंढी उमिरि जो आहीं, मंगुल खान वरी बि थोरो वॾी उमिरि आहे, सम्झे थो। तव्हां ॿई पीउ पुटु होशियार थी रहिजो, छो त छितो थियल आहे ऐं हू छितो थियल कुतो चक हणी वियो न त इंजेक्शन बि कोन मिलंदियूं। कमदार नबू, जे हाजी शरीफ छितो थी पियो आहे त बंकुल खान वटि बि कारतूस जाम पिया आहिनि। 2-3 कारतूस हणी धुप करे छॾींदोसांसि। बंकुल खान भले कारतूस तां वटि जाम आहिनि, पर हाजी शरीफ गुलज़ार ॾांहुं वियल अथव। जॾहिं ॿई गॾिजी पिया त पोइ घटि उतां सां कोन कंदव। कमदार नबू, मुंहिंजा हथ बि के कटियल कोन्हनि। सुञाणा थो मां हिन गुलज़ार खे जेको रननि खां बि मोचड़ा खाई थो अचे। गुलज़ार जहिड़ा त 2-3 मुंहिंजे खीसे में पिया आहिनि। मूंखे इन जो पाणी कछल आहे जेतिरो इहो टेम्पो मुड़ुसु माण्हू आहे। रस पोइ पंहिंजो इतिहाद कजो। इहो नबू कमदार चवणु अथव, कॾहिं कॾहिं रोलू कुतो बि चक पाए वेंदो आहे। कमदार नबू, तूं असांजो फिकर न कर, असां पाण मुड़ुसु माण्हू आहियूं। ठीकु आहे रस, पोइ मूंखे वॾे ॻोठ कमु आहे, हाणे उॾे थो हलां। चङो, महिरबानी। हेलो, हाशिमा, मां पीर एहसान पियो ॻाल्हायां। हाँ पीर एहसान सिंह। हाशिमा, मूंखे मीरा मिली वई आहे। छा मीरा तव्हांखे मिली वई आहे? किथे, कॾहिं? हा हाशिमा, पीर मुंजन जे हवेली जे पुठियां वारे रस्ते ते मां पाण उते मौजूदु आहियां। एहसान साईं, मीरा कीअं आहे? बिल्कुलु ठीकु आहे। पीर साईं, असां बि वेझो ई आहियूं, तव्हां इते ई हुजो, 5 मिंटनि में असां तव्हां वटि पहुचूं था। ठीकु आहे हाशिमा, अचो। असां साईं हाशिमा हेॾां अचनि पिया। हाँ अनवर खान, हेॾां पिया अचनि।
हाशिम? बाबल साईं, मीरा मिली वई आहे। असां उनखे वठी बस पहुचूं था। अच्छा, मीरा मिली वई? चङो, हाणे ॻाल्हि ॿुध, थोरो ख़्याल सां अचिजो। ईअं न जो दुश्मन तव्हांखे पोयों लिकी चोरी कुते वारो वार न करे वञे। अचो। बेगा, ओ बेगा। जी सरदार साईं। बेगा, वञी पले खान खे या ख़ुशख़बरी ॿुधाए त हुनजी न्याणी मीरा मिली वई आहे। सरदार साईं, मीरा किथां मिली आहे? बेगा, तू जीअं ई कबूतर फ़क़ीर वारी ॻाल्हि सही निकिती। मीरा मुजन जे हवेली जे भरिसां ई मिली आहे। सरदार साईं, इन जो मतिलबु त पोइ मूंखे इनाम मिलंदो न? हा बेगा, तोखे ऐं छड़े कबूतर खे इनाम बराबरि मिलंदो, पर पहिरियों वञी पले खे या ख़ुशख़बरी ॿुधाए। सरदार साईं, मां वञा थो पले खे ॿुधाए थो अचां, पर मूंखे इनाम ॾिजो। चङो, हाणे घणो न ॻाल्हाए, इनाम मिलंदो तव्हांखे, मूं चयो न। ॿाहिरि वञी मुंशी जी वटि वेठो अथई, हुनखे हेॾां मोकिल। जी सरदार। हल हाणे शाबाश शाबाश, वारो कर। मंगल तो वॾो दगाबाज़ निकितो। हिन मूंखे नशो ॾेई मूंखां सॼी ज़मीन लिखाए वठी छॾी। बंगुल मूंसां वॾी रांदि विड़ी वियो आहे। मां बि बंगुल सां घटि कोन कंदुसि। हाणे मां खेसि ॿुधाईंदुसि त दुनिया में हिकिड़ो शरीफ़ मां ई त आहियां। अफ़सोस, सद अफ़सोस जो मूं बंगुल ते एतबार कयो। जेके माण्हू पंहिंजनि खे छॾे धारियुनि खे पंहिंजो कंदा आहिनि, उन्हनि सां अहिड़ो ई असरु थींदो आहे। न मां घर जो रहियुसि, न घाट जो। छा कयां, केॾांहुं वञां? छा बहादुर मूंखे माफ़ कंदो? न न, कहिड़ियूं मूं बहादुर सां चङायूं कयूं आहिनि जो बहादुर मूंखे माफ़ कंदो। पर चवंदा आहिनि त रत धांगीअ ते बि वरंदो आहे। थी सघे थो त बहादुर मूंखे माफ़ करे छॾे। बहादुर मुंहिंजो बच्चो आहे। मता रूह में राम पवेसि ऐं मूंखे माफ़ करे। मां हिकु दफ़ो ज़रूर बहादुर जे बाबा तू परेशान न थी, अल्लाह साईं सब खैर कंदो। बाबा, अदी, बाबा। मेरा थी ससी, अदी मीरा। अदी, तू काने हली वई हुई है? बाबा, तुझे ये मीरा बेबस बंधन में कैद हुई बाबा। पर पोए भी बाबा मां हिम्मत न हारी। इन मुजन जा कोट किराए हली आयस। अलाह कंदो त शल कोसो वान लॻंदी जीअ, शल ॾुखियो ॾींहुं न ॾिसंदी। खबर न आहे असां हिन दुनिया वारनि जो कहिड़ो ॾोह कयो आहे। पुट ससी, असां दुनिया वारनि जो को बि ॾोह न आहे कयो। उन जे करे ई दुनिया वारनि असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। पर हाणे मां ॾोह कंदुसि ऐं हिन दुनिया वारनि खे ॿुधाईंदुसि त ॾोह कीअं कबा आहिनि। सभ खां पहिरियां इन कमदार नबूअ खे मारींदुसि, पोइ ॿुधाईंदुसि मुजन खे त हाशिम छा आहे। न चाचा न, माण्हुनि मारण सां मसलो हल न आहे थींदो। हर को पंहिंजी नियत लोड़ींदो। हा चाचा, तू छॾे ॾे इन्हनि दुश्मननि खे, वञी धूड़ पाइनि। अल्लाह सां इन्हनि दुश्मननि खे पाणे सज़ा ॾींदो। न पुट ससी न, उन्हनि खे अलाह डिघो रसो ॾिनो आहे त जीअं ज़ालिम ज़ुल्म कंदा रहनि, पर मां उन्हनि जो रसो अहिड़ो त सोड़ो कंदुसि
जो उन्हनि जी ज़बान वात खां ॿाहिरि निकिरींदी घणे घणे सभिनी खां हिसाब वठंदुसि। हाशिम अलाह ते छॾे ॾे, पाणे ज़ालिमनि खे ज़लील कंदो, अलाह उन्हनि खे नियत ॾींदो। हाणे मां कंहिंजी बि नसीहत कोन ॿुधंदुसि, सॼो मुल्क धूड़ करे छॾींदुसि। Ah